आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त असांजो जेको निसाबे तालीम आहे पाकिस्तान जो ऐं सिंध जो, त अवां या माण्हू माना इहो क्वेश्चन रेज़ कनि था, करे गौर कयो आहे त जेकर असां पढ़ी करे निकिरूं था त इहो कमु कहिड़े जो आहे असांजे जो। अगरि नौकिरी मिले थी त ठीकु आहे, बाक़ी न त हिकिड़ो माण्हू 15-15, 20-20 साल मुसलसल पढ़े थो, अगरि नौकिरी नथी मिले त उनजे लाइ कहिड़ो फ़ाइदेमंद आहे? असां शायदि ॻाल्हि कयूं था पिया सिंधी मुआशिरे जी। पाकिस्तान में ऐं ख़ासि करे सिंध में ॿिया बि तबिका रहनि था ऐं उहे काफ़ी हद ताईं असां खां अॻिते आहिनि। मसलन हाणे कराची आहे, हाणे कराची जीअं तव्हां ॾिसो त उते तालीम बाक़ी सिंध खां इलाही बहितर आहे। हाणे इन में छा मसइलो आहे छा न आहे, उहा ॻाल्हि ॾाढी ड्रिघी आहे। असां जो मुआशिरो सिंधी मुआशिरो ॾाढो हिकिड़ो तबाह थी वियो आहे। माज़रत सां मां हुन तरफ़ जो तवजो शिकाईंदुमि त जेको असांजो चाइना जो ॿारु आहे, जापान जो ॿारु आहे, पढ़े थो, पढ़ण खां पोइ उहो रेडियो बि ईजाद करे थो, टीवी बि ईजाद करे सघे थो, उन खां अलावा मोबाइल ईजाद करे थो। जेके क्रिएशन्स आहिनि इहे पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा, को माल चारींदड़ माण्हू त न हूंदा, इहे स्कूलनि मां ई अहिड़े क़िस्म जी टेक्नोलॉजी सिखी अचनि था न। त असांजो जेको पाकिस्तान जो ॿारु आहे, सिंध जो ॿारु आहे, उहो जेकॾहिं ज़िंदगीअ जा इहे 25-30 साल मुसलसल पढ़ी निकिरे थो त उहो त निकिरण खां पोइ बि वञी माल थो चारे, त उहो तालीम असांखे उहो फ़ाइदो त नथी ॾिए, त इन जा छा करणु? उन में सभ खां पहिरियों त इहो ॾिसणो आहे, तव्हां हिकिड़ो ज़मानो हुयो, वरी बि उहो ई उन ई ज़माने में इहो कमु थियो, ज़ियाउल हक़ साहब जे ज़माने में या उन खां पोइ हिकिड़ी या तव्हां हायर एजुकेशन कमीशन ठाही, जंहिंमें असां जेॾी महिल हिते पढ़ंदा हुआसीं त सॼे पाकिस्तान में कुल 4 यूनिवर्सिटीज़ हुयूं। हिकिड़ी कराची यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, पंजाब यूनिवर्सिटी जेका सभ खां पुराणी हुई, त उहा ऐं पिशावर यूनिवर्सिटी। अॼु तव्हांजूं 125 खां मथे यूनिवर्सिटीज़ आहिनि। पर तव्हां इहो कॾहिं सोचो त उते कहिड़ा माण्हू पहुचंदा जॾहिं तव्हां हेठों ई तालीम नथा पिया हर ॿार खे ॾियो। सभ खां पहिरियों त तव्हां उहो हेठों जो बेस ठाहियो, त तव्हां जो हिकिड़ो बेस ठहे, तव्हांजा अध खां वधीक ॿार त ईअं रुलनि था ॿाहिरि, तव्हांखे कहिड़ी ख़बर त जेको रोड ते तव्हांजी गाॾीअ जो शीशो थो पियो साफ़ु करे, जीअं उन खे पढ़ाई लिखाईअ जो मौक़ो मिले त शायदि उहो केॾो वॾो साइंटिस्ट थी थो सघे। इंसान जो माना माज़रत सां मां जो चवण जो मतिलबु इहो आहे त जेके क्रिएशन नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इहे आया को टेक्निकल शोबो अलॻि त न आहे। माना हिकिड़ो आहे अकेडमिक शोबो, माना तालीम जेको असां पढ़ूं था, का शइ लिखूं था, मतिलबु थ्योरिटिकल तालीम। ॿी आहे प्रैक्टिकल, माना जेको पार्ट आहे, शायदि उन जी कमी त न आहे असां वटि। मां उहा ई थो ॻाल्हि कयां न, तव्हां शुरू कयो शुरूआत सां। जॾहिं तव्हां सभु ॿार पढ़ाईंदो न, जॾहिं तव्हांजो हेठों तबिको जेको आहे उहो उन खे तव्हां तालीम न ॾींदव, त तव्हां मथे वञी छा कंदव? इहे सभु शयूं जेके तव्हां लेबोरेटरी जी ॻाल्हि था कयो, या प्रैक्टिकल ॻाल्हि था कयो, या साइंस जी ॻाल्हि था कयो, त इहे मथे ताईं कीअं कामयाबु थींदियूं? इहे 125 मां पाण पढ़ायो आहे यूनिवर्सिटीज़ में। अहिड़ी यूनिवर्सिटी में बि मां पाकिस्तान में पढ़ायो आहे जेका पाण खे या जंहिंखे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान नंबर 1 प्राइवेट यूनिवर्सिटीअ जो दर्जो बि ॾिनो आहे। मां दावे सां थो चवां, मां उते PhD पढ़ाया आहिनि, मां दावे सां थो चवां त जेको PhD हितां निकिरे थो पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ मां, उन जो स्टैंडर्ड BA BSc जो न आहे, उहो पाण खे PhD थो सॾाए पियो। हिते अहिड़ा PhD आहिनि जेके वरी ॿियनि खे पढ़ाइनि था पिया, उन्हनि खे हाणे इकोनॉमिक्स आहे, फ़र्ज़ु कयो मुंहिंजो शोबो आहे इकोनॉमिक्स, हाणे अहिड़ा मां प्रोफेसर्स ॾिठा आहिनि जंहिंखे बेसिक मैथमेटिक्स नथी अचे, उहे प्रोफेसर था पढ़ाइनि ग्रेजुएट स्कूल में। त मसइलो मुंहिंजो चवण जो अर्ज़ु इहो आहे त जेके पढ़ाइनि था उहे बि एज़ ए लेक्चर मतिलबु ओरल ई पढ़ाईंदा न। क्रिएशन मतिलबु आहे हथ सां जेका शइ थिए थी न, उहा छा आहे?
न हथ सां शइ नथी थिए का बि पहिरियों तव्हांखे पढ़णो लिखणो थो पए पोइ हथ सां त मिस्त्री आहे न तव्हांजी लेथ मशीन में ठाहे थो न पुर्ज़ा पोइ तव्हांखे उनखे पोइ इंजीनियरिंग पढ़ाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे या PhD करण जी ईअं नाहे इहे कम थींदा आहिनि पढ़ियल लिखियल तबिके सां इहो ई लेथ मशीन वारो जीअं 5 दर्जा पढ़ियल आहे त उहो लेथ ते बि बहितर कमु थो करे सघे पियो ईअं नाहे हिन मामले खे तव्हां इन तरीक़े सां न ॾिसो रुॻो त निसाब छा आहे ऐं हे छा आहे ऐं हो छा आहे इन खे तव्हां होलिस्टिक हिकिड़ो अप्रोच कयो होलिस्टिक अप्रोच थींदो आहे त तव्हां शुरू तव्हां ॾिसो त इंसान असांजो माशरो काॾे थो वञे जॾहिं तव्हांजो माशरो ई ग़लति हिसाब सां थो हले हाणे तव्हां कीअं कंदव कंहिं बि शइ खे हिते पाकिस्तान में एॾा ॿिया मसइला क्रिएट थिया आहिनि पोइ 75 साल में जेके असांखे उन लेवल ते कॾहिं बि अचण ई न ॾींदा मां तव्हांखे थोरो अर्ज़ु इहो कयां त सपोज़ कयो असां वटि हीअ जेका चेयर आहे सपोज़ कयो असांजे कैमरा जे साम्हूं जेके शयूं पयूं आहिनि त जेकॾहिं हीअ कुर्सी आहे इहो हितां जो माण्हू माना ठाहे थो त उहो स्कूल मां को पढ़ियल ज़रूरी न आहे उन जे लाइ उहा का ॿी तालीम आहे ॿिए हंधि उहो सिखी अचे थो अहिड़े तरीक़े सां हीअ टेबल आहे टेबल जंहिं बि कारीगर ठाही आहे त उनखे कंहिं स्कूल में माना पढ़ण जी ज़रूरत न आहे हीअ हितां जो कारीगर माना ठाहे थो पर सपोज़ कयो इहो असांजे साम्हूं हीअ लैपटॉप पियो आहे इहो असांजे पाकिस्तान जे कंहिं बि कारीगर न आहे ठाहियो इहो ॿाहिरों जो ठहियलु आहे त इहा शइ उन माना जेके ठाही आहे त किथां त माना हुन सिखी हूंदी न त अहिड़े क़िस्म जूं शयूं सपोज़ कयो मोबाइल आहे मूंखे ख़बर न आहे त टिश्यू पेपर बि पाकिस्तान में ठहे थो या नथो ठहे छो त पुठियां त पिया त अख़बारूं जॾहिं प्रिंट मीडिया में कढंदा हुआसीं त उहे ईअं ई चवंदा त पेपर जेको पनो आहे उहो ॿाहिरि मुल्क मां अचे थो त इहे शयूं जेके उते क्रिएशन थियनि थियूं त इंसान था ठाहिनि त उहे बि इन स्कूलनि मां पढ़ी था ठाहिनि या को ॿिया स्कूल इदारा आहिनि मां वरी उहा ई ॻाल्हि कंदुसि न शुरू कयो न तव्हां काथों तव्हां हिकु त ठीकु आहे मां इहा ॻाल्हि क़तन न कंदुसि त हाणे तव्हां मज़हब ते एतिरो ज़ोर ॾिनो आहे ऐं उन में तव्हां एॾो डॉगमैटिक जंहिंखे अंग्रेज़ीअ जो हाणे उन में उर्दू या सिंधीअ में छा चइजे उनखे मूंखे अचे कोन थो पर डॉगमैटिक तरीक़े सां तव्हांजे रिलीजन खे बि वठंदो त भाउ हे हीअं आहे बसि हीअं न आहे हिंदुस्तान खे ॾिसो फ़र्ज़ु कयो हिंदुस्तान खे 1950s में नेहरू जेॾी महिल प्राइम मिनिस्टर हुयो हिंदुस्तान जो हिते हुननि कुझु इदारा ठाहिया ॿिनि क़िस्मनि जा इदारा उते हिंदुस्तान में ठहिया हिकु उनखे चवंदा आहिनि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ऐं हिकिड़ो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट अॼु उहे इदारा अहिड़े लेवल ते आहिनि जो हिन महिल जेको फॉर्चून 500 वॾे में वॾा जेका इदारा आहिनि न सॼी दुनिया जा हिते न हिंदुस्तान में न सॼी दुनिया जा उन मां घटि में घटि न त 30-40 सैकड़ो जेके CEO हेड आहिनि उहे हिंदुस्तान मां आहिनि उहे इंडियन आहिनि त इहो त बिल्कुलु इन शइ जी त ज़रूरत आहे त तव्हां सही क़िस्म जो मॉडर्न क़िस्म जा इंस्टीट्यूशन ठाहियो पर उहे इंस्टीट्यूशन में पढ़ंदो केरु ऐं पढ़ाईंदो केरु सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं तव्हां हिकिड़ो पाण खे बुनियादी तौर ते बुनियाद जेका आहे न उन खे जेका सिमत आहे उन खे जेसि ताईं तव्हां सही न कंदो त तव्हां जेको मर्ज़ी कयो 125 अॼु जे यूनिवर्सिटी आहिनि सुभाणे तव्हां 250 कयो हिकु कमरे में यूनिवर्सिटी ठहियलु आहे हाणे हिकिड़े कमरे जी यूनिवर्सिटी का यूनिवर्सिटी थींदी आहे छा तव्हां कहिड़ो भोग था कयो पिया सॼी दुनिया में तव्हां माण्हू खिलनि था अच्छा हाणे इन में हिकिड़ी ॻाल्हि इंसान ऐं जेको इंसान जो शऊर आहे उहो अनपढ़ में बि आहे ईअं न आहे त इंसान पढ़ी लिखी पर पढ़ी लिखी उन शऊर खे उहो पाण जो अॻिते थो वधाए पियो हिन महिल इज़राइल मां जेके तव्हांजा दुनिया जा पेटेंट यानी नई शयूं जेके ईजाद थियूं थियनि उनजो जेको पेटेंट थो मिले त वधि में वधि ईजाद थियल शयूं इज़राइल मां थियूं निकिरनि हालांकि उतां जो तव्हां ॾिसो त उन बि ईअं सम्झो त डेली बेसिस ते 1948 खां अॼु ताईं उहे हालत जंग में आहिनि उहे 24 कलाक हालत जंग में आहिनि हिकु ॾींहुं उन्हनि जो
एतिरनि सालनि में 48 खां वठी अॼु ताईं 75 सालनि में उहो न निकितो आहे जेको हालति जंग न हुजे उते। पर हुननि ॿियूं शयूं त तर्क न कयूं न, तालीम बि उते हले थी, सियासत बि हले थी, फ़ौजी एॾा हावी आहिनि, इन जे बावजूदि कॾहिं फ़ौज उते न आई। हिकिड़ी नॉर्मल सोसाइटी थींदी आहे, नॉर्मल सोसाइटीअ खां असां हटिजी विया आहियूं, पहिरें ॾींहं खां असां हटियल आहियूं। त जेसि ताईं तव्हां उहा नॉर्मल सोसाइटी क्रिएट न कंदव त तव्हां नॉर्मल कमु नथा करे सघो। हाणे इस्लाह करण लाइ तव्हांखे माशरे खे बदिलणो पवंदो, माशरो तव्हां बदिली कोन था करे सघो, इन जे करे जो तव्हां फाथल आहियो पंहिंजी सोच में, 1940 जी सोच में तव्हां फाथल आहियो, तव्हां नथा बदिली करे सघो। न आहे त पोइ इहो ई असां कंदासीं। हिकिड़ो मतिलबु इहो थियो तव्हांजे ख़्याल में जेको सपोज़ को जेकॾहिं इसराइली ॿार शयूं ईजाद करे सघे थो, शयूं ठाहे सघे थो, त असांजो पाकिस्तानी ॿार नथो ठाहे सघे, त मतिलबु सोच जो फ़र्क़ु आहे। असांजो ॿार कंहिं बि तरीक़े सां उन इज़राइली ॿार खां या इंडियन ॿार खां घटि न आहे, पर उनखे मौक़ो त ॾियो। तव्हां त उनखे मौक़ो ई न ॾिनो आहे। तव्हां त हिन सोसाइटीअ खे, हिन माशरे खे सफ़ा कुचले छॾियो आहे, मारे छॾियो आहे सफ़ा। त हाणे बि तव्हां ॾिसो, मां जे हिते बीही करे तव्हां सां कुझु तल्ख़ ॻाल्हियूं कयां त मूंखे को बख़्शींदो न? तव्हां उन ई महिल अचे मूंखे मोचड़ो अचे लॻंदो। इहे सोच जेसि ताईं फ्रीडम न आहे सोचण जो, जेसि ताईं ॻाल्हि ॿोल करण जो फ्रीडम न आहे, त इंसानु कीअं पलंदो फुलंदो? नथो थी सघे न। माना प्रोपोज़ल जो न, त असांजो ॿारु इन क़ाबिल कीअं बणिजी सघे थो, कहिड़े क़िस्म जूं शयूं या कहिड़े क़िस्म जा इदारा या कहिड़े क़िस्म जो माहौल इन ॿार खे प्रोवाइड कयूं असां, त इहो ॿारु क्रिएटिविटीअ जे क़ाबिल बणिजंदो, कहिड़ी शयूं ईजाद कंदो। मां इहा ई थो ॻाल्हि कयां त सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजी बुनियादु ठीकु कयो। तव्हां जेको मर्ज़ी कयो, मां चयुमि न 125 तव्हां यूनिवर्सिटीज़ ठाहियूं आहिनि, भले 250 ठाहियो, उन मां कखु न निकिरंदो। मूंखे ख़बर आहे त कहिड़ा ॿार पढ़नि था ऐं कहिड़े हिसाब सां इहे प्राइवेट यूनिवर्सिटी छा कनि। माना उहे छा कनि? तव्हांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां को हिकिड़ो पब्लिक डिबेट त शुरू करिणो पवंदो न। पर तव्हां पब्लिक डिबेट कयो ई कोन था। तव्हां पब्लिक डिबेट जी इजाज़त ई न आहे। तव्हां पॉइंट ऑफ व्यू जेको तव्हांखे नथो वणे उहो तव्हां कंहिंखे चवण ई नथा ॾियो। तव्हां जो हथु जंहिं बि जेका बि आहे उहा अथॉरिटी, उन जो हथु तव्हांजे ॻीचीअ में आहे, त तव्हां ॻाल्हाए ई नथा सघो, तव्हां का सलाह ई नथा सुठे नमूने सां ॾेई सघो। त तव्हां उहो ई थींदो जीअं हाणे हिकिड़ो अंग्रेज़ीअ में चवंदा आहिनि ड्रॉज ऑफ वाटर एंड ह्यूअर्स ऑफ वुड। असांजो कमु इहो ई आहे। असांजो इहो ई थींदो, चमड़ो ठाहींदासीं, बसि चमड़ो ठाहे वेंदासीं असां, या कपिड़ा बि ठाहींदासीं, बसि ठीकु आहे, सिलाईअ जो कमु असांखे। एग्रीकल्चर कयूं था, तव्हां ॿिए खे त छॾियो। तव्हांजी इहा डोकरी आहे, तव्हांजी इहे यूनिवर्सिटीज़ आहिनि एग्रीकल्चर जूं, फैसलाबाद में आहे, टंडे जाम में आहे, उन्हनि अॼु ताईं को ख़ातिर ख़्वाह ॿिज कढियो आहे? असां हिते सारियूं था पिया पोखियूं, उहो हाइब्रिड चाइना खां थो अचे पियो। हितां जो कंहिं ठाहियो, उन खां पहिरियों असां इरी चयो पिया। इरी छा आहे? इरी इंटरनेशनल राइस रिसर्च इंस्टीट्यूट, उहा मनीला में आहे, फिलीपींस में, उतां आयो। मैक्सीपाक छा आहे? मैक्सिकन वैराइटी आहे कणिक जी, उहा उतां आई। हिते असां ठाहियो आहे डोकरीअ ते, जिते असां वेठा आहियूं, कलाक जो रस्तो आहे डोकरीअ जो। हा, तव्हां वञी ॾिसो त थई, उते कुझु कमु थिए थो। टंडो जाम एॾो वॾो इंस्टीट्यूट तव्हां ठाहियो आहे, एॾी वॾी यूनिवर्सिटी तव्हां ठाही आहे, उन में तव्हां मूंखे ॿुधायो त हिकु ॿिज उन्हनि पैदा कयो आहे? या तव्हां फैसलाबाद, एॾी वॾी यूनिवर्सिटी, एॾी पुराणी यूनिवर्सिटी आहे एग्रीकल्चर जी, मां सम्झां थो त शायदि 1947 खां पहिरियों बि हिते एग्रीकल्चर कॉलेज हुयो, लायलपुर जेॾी महिल इनखे कोठींदा हुया। अॼु छा आहे? तव्हां इन जे करे जो तव्हांजी सोच ई मरी वई आहे। जे सोच मरी वई आहे त पोइ तव्हां छा कंदो? पोइ तव्हां भले कुझु बि कयो। मुंहिंजो चवणु इहो आहे
त जंहिं तव्हांखे तालीम खे जंहिं तव्हांखे अॻिते वधिणो आहे सभ खां पहिरियों त तालीम आम थिए, यानी भाड़ में वञनि यूनिवर्सिटीज़, का ज़रूरत न आहे PhD पैदा करण जी। सभ खां पहिरियों त तव्हां उन 5 सालनि जे ॿार खे स्कूल में विझो ऐं चओ त सभु वेंदा स्कूल, पोइ उहे घटि में घटि मैट्रिक ताईं वञनि, इंटर ताईं कनि, 12वीं जमात ताईं कनि। उन खां पोइ तव्हां उनखे अहिड़े नमूने सां, जंहिंखे पिरामिड चइबो आहे न, त पहिरियों सॼो बेस हुजे, सभु वञनि, पोइ आस्ते आस्ते घटिबा वञनि, जेके सुठा आहिनि उहे मथे वञनि ऐं आख़िर पोइ उहे ई माण्हू PhD कनि। इहो मॉडल तव्हां वञी ॾिसो ईरान में जॾहिं खां इहा रेवोल्यूशन आई आहे, जॾहिं खां तव्हां उन्हनि जो तालीमी निज़ाम ॾिसो, तव्हां ईरान में तव्हांजी ईजाद थी थिए बाक़ाइदा शयूं। ईरान में जीअं हुन न्यूक्लियर पावर खे इस्तेमालु कयो अथऊं त हुननि पंहिंजे लेखे ठाहियो आहे। उतां जा साइंटिस्ट जेके आहिनि उहे बि ॿाहिरों पढ़ी आया आहिनि। पर अच्छा, हिकिड़ी ॿी बि इहा ॻाल्हि आहे, असां मां माण्हू एॾो मुल्क मां मायूस आहिनि, सभु माण्हू, ऐं मां इहा कैटेगोरिकल कंदुसि त जेको माण्हू जंहिंजो वस हले थो उहो चए थो यार मां हितां निकिरां कंहिं बि तरीक़े सां, मां हिते हाणे नथो रही सघां। हिकु त घुटन आहे ॾाढी सोच जी ऐं हिन जी, ॿियो त माइनॉरिटीज़ ते एॾो शदीद ज़ुल्म आहे, उन्हनि खे त तव्हां सफ़ा मारे छॾियो। जेके हिते क्रिश्चियन्स हुया, गोअन ऐं एंग्लो इंडियन, उहे त हलिया विया, हाणे इहे वीचारा उन्हनि जो ज़ुल्म हले थो पियो तव्हांजो पंजाबी क्रिश्चियननि ते ऐं ॿियो हिंदुनि ते ऐं हिन ते हुन ते। त जेसिताईं तव्हांजी सोच खुलियल न हूंदी तव्हां कुझु नथा करे सघो। मां तव्हांखे दावा सां थो चवां, मां पैदा थियो आहियां पाकिस्तान सां गॾु, ठीकु आहे, असां हिकु उमिरि जा आहियूं, पर मां त चवां त मुंहिंजी उमिरि हिकु दफ़ो ॿियो हली वेंदी न त पाकिस्तान हिते ई बीठो हूंदो जिते अॼु आहे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।